वेझो बर्क़ सियासतदान ऐं क़ौम परस्त अॻवान अब्दुल हमीद ख़ान जतोई जी 19वीं वरसी ॻोठ बेटो जतोई में सादगी सां मल्हाई वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर दरबान खोखर मूजिबि वरसी तक़रीब दौरान संदसि फर्ज़ंद अॻूणो वॾो वज़ीर लियाकत अली जतोई, इंजीनियर ज़फ़र अली जतोई, अॻूणो MPA एहसान अली जतोई, अॻूणो सेनेटर सदाकत अली जतोई ऐं ॿियनि पारां मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े फातिह ख़ानी कई। उन मौक़े ते अॻूणे वॾे वज़ीर लियाकत अली जतोई साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त अब्दुल हमीद ख़ान जतोई हिकु यूनिवर्सिटी हुयो। संदसि ॾिनल नसीहत ऐं नक्श क़दम ते हलंदे अवाम जी ख़िदमत करे रहिया आहियूं। पुनेरी में हबीब बैंक जे ATM जे अॻियां बेनज़ीर इनकम सपोर्ट जी क़िस्त वसूल करण लाइ आयल चांडिया बिरादरीअ जी औरतुनि खां शनाख़्ती कार्ड फुर कया विया। SS न्यूज़ जे रिपोर्टर प्रदीप कुमार मूजिबि औरतुनि मीडिया जे साम्हूं दाहूं कंदे चयो त असां खां ऐं 3 कोल्ही औरतुनि खां सलीम नाले हमरा कार्ड फुरे वियो आहे। ख़दशो आहे त असांजे कार्डनि जो ग़लति इस्तेमालु थी सघे थो। हिननि मुतालबो कयो त इंतिज़ामिया नोटिस वठे कार्ड वापसि कराए फ्रॉडीअ खे गिरफ़्तार करे। नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रिटायर्ड मुलाज़िमनि तरफ़ां मुतालबनि जी मनता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। SS न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि खैरपुर में रिटायर्ड मुलाज़िमनि पारां प्रोफेसर अब्दुल लतीफ़ राजपर, अरबाब अली भयो जी अॻवाणीअ में मुतालबनि जी मञता लाइ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वाही बांदी में गवर्नमेंट रिटायर्ड एम्प्लॉइज़ वेलफेयर पारां अब्दुल गफूर जिस्कानी, बिलावल पंवर ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में ग्रुप इंश्योरेंस मैन्युअल फंड ऐं वज़ीर आज़म पारां 10 सैकड़ो वधायल फंड जारी करण लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इस्लाम कोट में गरेवा सिंध जे सॾ ते मुतालबनि जी मनता लाइ रिटायर्ड मुलाज़िमनि पारां रांझो ख़ान कुंभार, मुबारक अली कुंभार, अशरफ समू ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतिजाजी रैली कढी वई। अॻवाणनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म तरफ़ां वधायल पघारूं ऐं सुप्रीम कोर्ट जे हुकुम तहत ॿियनि सूबनि वांगुरु सिंध सूबे जे मुलाज़िमनि खे बि ग्रुप इंश्योरेंस जा पैसा ॾिना वञनि। खड़ा मां 5 महीना गुज़रण बावजूद ड्रेनेज ऐं बरसाति जो गंदो पाणी निकाल न थी सघियो। वापारियुनि ऐं शहरनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर जवाद हसन मूजिबि बादशाह मंगी, कामरेड मोहम्मद अली उॼण, सैफ सुमरो, वहीद सुमरो, उस्ताद मोहम्मद सिद्दीक अबड़ो ऐं ॿियनि चयो त छुटन शाह बाज़ार मां गंदो पाणी निकाल न थी सघियो आहे, जंहिं सबबि 5 महीननि खां बाज़ार जा दुकान बंदि पियल आहिनि ऐं रोज़गार ठप लॻो पियो आहे, जंहिं सबबि बचा बुख ते वेठल आहिनि। हिननि चयो त एहतिजाज करे करे थकिजी पिया आहियूं, पर टाउन कमेटी इंतिज़ामिया तोड़े पब्लिक हेल्थ वारनि जी कन ते जूं बि नथी चुरे। सखर जे कबाड़ियुनि पारां पुलिस जे नाजाइज़नि ख़िलाफ़ गोलीमार वारे इलाइक़े में एहतिजाज कंदे आला इख़्तियारनि खां पुलिस ॾाढायूं बंदि कराइण जो मुतालबो कयो वियो आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल गफूर शेख मूजिबि उन सिलसिले में सखर ओल्ड मटीरियल एसोसिएशन जे सदर मोहम्मद अजमल मलिक ऐं नदीम अली आराईअ जी अॻवाणीअ में पुलिस ॾाढाइनि ख़िलाफ़ सखर जे कबाड़ी गोलीमार वारे इलाइक़े में एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाणनि जो चवणु हो त मौजूदा महांगाईअ वारे दौर में बचड़नि जो पेट भरणु मुश्किल बणिजी वियो आहे। सखर पुलिस मुख़्तलिफ़ बहाननि सां खेनि बिला जवाज़ तंग करे रही आहे, जॾहिं त केतिराई कबाड़ी पुलिस लॉकअप में क़ैद आहिनि, खेनि इज़त सां रोज़गार करण बि नथो ॾिनो वञे। हिननि चयो त सखर जे मुख़्तलिफ़ थाणनि जा पुलिस एहलकार कबाड़ियुनि जे दुकाननि ते अची भतो घुरनि था, भतो न ॾियण ते कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾियनि था, खेनि पुलिस गर्दीअ खां बचायो वञे।